सोना सदके अम्मा के कदे निंद्र बची वेंदी आ, अम्मा के कदे भी यादूं बची वेंदियूं आहिनि, लेकिन ही मुंहिंजो रसूल, ही मुंहिंजो महबूब, ही मुंहिंजो लजपाल नबी केड़े भी दौर में, केड़े भी वक्त में, केड़ी भी जात उम्मती तोखे हिन मुझे महबूब न विसारियो। अल्लाह वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हेड़ो रहमत वारो मुंह तव्हां दे लजपाल नबी मोकलियो आ, वो सुनो महबूब हबीब करीम अलैहि सलाम जा गुलाम आओ। आका अलैहि सलाम हिन पाक महीने जे अंदर रबीउल अव्वल महीने में तू जो मुझो माही नबी हिन दुनिया जे अंदर तशरीफ वठी आया हो। हबीब करीम अलैहि सलाम जी जात पाक अल्लाह ताला जी जात पाक पंहिंजे जाती नूर मां खालिस नूर बनाए। सुभान अल्लाह। बनु हाशिम जे कबीले में अब्दुल मुत्तलिब जे वेढ़े में हजरत अब्दुल्ला साईं जे बा हवेली में अम्मा पाक बीबी आमना जे गोद में ला मकानी सिज चमकाई जंहिंजे नूर सां 18,000 आलम रोशन बनिजी वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह फरमा तो अखियूं त तोखे मूं ॾिनियूं पर तूं पलीत है। हथ भी तो के हुआ, पैर भी हुआ, अकुल भी हुयो, इल्म भी हुयो, सब ये साल तोखे मौजूद हुआ, लेकिन पर तू पलीत है। लेकिन मुंह जन तोखे पांजो महबूब ॾिनो तोखे उन पाक बनायो। तू जाहलु है इल्म जे डिग्रन पढ़ खां बाद में भी तू जाहल है, हकीकत खां महरूम है। लेकिन जद मुंह तोखे पांजो महबूब ॾिनो उन्हें तोखे रोशन कयो। सुभान अल्लाह। तोखे हिकमत सिखारी, इलाम जो किताब जो इल्म अता कई, सीनन खे पाक कई, अंदर खे भी पाक बनाई, बाहर खे भी पाक बनाई, तोखे हिकमत वारो सिखारे। तू जहन्नमी थी चुके हैं, मुझे रसूल तोखे जन्नत दिखारी। तू उघाड़ो थी वे, केर तो के ढकण वारो कोन हो, लेकिन जद मुझो महबूब आयो अची तो के ढकी तवा त बुख्या थी विया आयो। अमा जी केर सार संभालण वारो कोन हुयो, लेकिन एड़ो महबूब अमा दे मुंह मोकलियो बिटाए फरमा तो गंद जनी जे गोद में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान दुरूद दुरूद सल्ले अला हबीबिना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना। गंद जनी जे गोद में बाबोड़ा पोशाक गंद गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक उन्हन जी पोताक अज राजा रिझी आयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हन जी ओताक अज राजा रिझी आयो। मुझे हिन मदाइन जी खबर बोस साहब ओ मुझे हिन मदाइन जी जदू कल पिरियों पई
जॾहिं न था कोसा डोरा पो ॾेई साजन सभेई अची ढकम ढोल ढिलायूं सुभान अल्लाह थोरन मथे थोरा ओ थोरन थोरन मथे थोरा मूते मारू अड़न जा थर में वारी थोरड़ी तिन खां भी घणेरा भलायूं भेरा आऊं गणे गणी जस केतरा लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअसफ़ीहिम रसूलल्लाह मूं तमाते एहसान कयो मूं तमाते पंहिंजे रहमत जो ककर झुलायो जो मूं तमा के पंहिंजो रसूल ॾिनो आहे यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो रसूल मूं तव्हां खे ॾिनो जेको तव्हां खे क़ुरान जूं आयतूं थो पढ़ाए अवां जे सीनन खे पाक थो रखे अवां खे किताब जो इल्म थो सिखारे अवां खे हिकमत बि गॾु सिखारे थो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अवां खे अवां पंहिंजे रब खां दूर हुयो मुंहिंजे महबूब अवां खे रब खे सां करीब करे छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाहु अकबर अवां जानवरन वांगे जिंदगी तहांजी हुई अवां खे त इंसान जे मामले जी ख़बर ही न हुई लेकिन जॾहिं मूं तव्हां ॾे पंहिंजो हबीब मोकिलियो अवां अणपढ़ियलन में मोकिलियो अवां जाहिलन में जॾहिं पंहिंजो महबूब मोकिलियो पोइ तव्हां कुझु बि कोन हो जॾहिं हबीब अवां में आयो त तव्हां सभु कुझु थी वियो सभु सदके 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 पो तमाम सहाबी बन्या पो ताम ताबई बन्या पो तबे ताबीन बन्या पो सालिहीन बन्या पो पैगंबर बन्या सिद्दीक बन्या शहीद बन्या वली बन्या गौस बन्या कुतुब बन्या आलम बन्या हाफिज़ कुरान बन्या जो भी कुछ अवां बण्यो मरकज मुस्तफा है सुभान अल्लाह मरकज मुस्तफा मुस्तफा है छो जो ये जकीब नेमतूं ये महबूब जे हिस्से जो हुयूं मूं त तव्हां के न ॾिनो मूं त पंहिंजे महबूब खे ॾिनो अवां मुंहिंजो बि शुक्र कयो इहो शुक्र कयो जो मूं तव्हां खे रसूल ॾिनो आहे अवां पंहिंजे नबी जो शुक्र कयो जो नबी तव्हां खे इंसान बनायो सुभान अल्लाह अमा के अफजल उम्मती बनायो अमा के दौलतुन सा नवाजो अमा के नेमतन सा नवाजे अमा ते पंहिंजे रहमत जो छत झुलाए अमा के सब कुछ उन रसूल सिखारियो अमा रब जो भी शुक्र कयो रब जे महबूब जो भी शुक्र कयो हाने अल्लाह सा भी मोहब्बत कयो अल्लाह जे रसूल सा भी मोहब्बत कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद बुलंद आवाज सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना अल्हम्दुलिल्लाह ए अल्लाह जा एहसान हिते ये असांजो रूहानी फ़कीर बचो फ़कीर सिकंदर फ़कीर भी चवंदा आहियूं पीर भी चवंदा आहियूं वो डिग्रियूं बड़ी फ़कीरनि जूं सभु घणियूं आहिनि सुभान अल्लाह जेको फ़कीर खे चइबो आहे उहो उन ते ठहंदो आहे जेको हणबो आहे उहो बि अल्लाह ठहंदो आहे अल्लाह 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 हाय 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 मामलो अहिड़ो आहे न हाय हाय
मामलो ही अहिड़ो आहे सो अल्लाह जा एहसान ऐं मेहरबानी करम नवाज़ी आहे दुआ है अल्लाह ताला इन्हनि जे नस्ल बर नस्ल में भी इहा पंहिंजे नबी सां मोहब्बत अता करे जो ही सिलसिलो क़यामत ताईं जारी ऐं सारी हुजे आमीन आमीन ही मामलो ही सब कुछ ही भी मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी करम नवाज़ी आहे असांजे दरगाह फैज़ हाशमी करीमाबाद शरीफ में जेको अल्लाह जी ज़ात पंहिंजी करम नवाज़ी सां 12 तारीख़ जो जेको प्रोग्राम अता थियल आहे ही उन प्रोग्राम जी पहिरीं कड़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही असां वटि त मुंहिंजे सम्झ में सफ़र महीने जे पहिरियों आचर जी हुजूर चंड भी आचर जो जी बाबा हाँ? जी बाबा अल्लाह अकबर सफ़र महीने जो पहिरीं तारीख़ भी सूमर हुयो है त सूमर खां फर्ज़ कयो त सफ़र महीने जी पहिरीं आचर जे ॾींहं खां वठी माना असां वटि मीलाद शुरू आहे सदके सोना सदके मीटिंग थी जी मुझे सोना उन ॾींहुं मीलाद हो बेशक वरी अॼु पहिरीं तारीख़ आहे वरी मीलाद आहे इन विच में अलाए किथे किथे हर रात मीलाद आहे है है ॾींहं जो प्रोग्राम आहे रात जो प्रोग्राम आहे बेशक मीटिंगूं आहिनि सलाह सुबह मशवरो आहे तालिबन सां मेल मुलाक़ात आहे सभिनि खे हली मली वञी सुजाग कबो आहे है वाह 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 आई मुद सावण दी आई मुद सावण दी उथो जागो सदके निंड मां उथो अखियूं खोलियो तयारी कयो वाह वाह रबी लावल अची वियो हबीब अची वियो खुशियूं अची वयूं दुख भॼी विया गम भॼी विया बीमारियूं वयूं हलियूं कर्ज मर्ज विया जिधर देखता हूं तू ही तू मरहबा मरहबा सरकार की आमद आका जी आमद मदनी जी आमद हुजूर जी आमद बनठार जी आमद हाशमी जी आमद दरगाह फैज़ हाशमी असांजा कामिल मुर्शिद हे असांजो अक़ीदो नज़रियो आहे बेशक हे असांजी लैन आहे फ़क़्र जी वाह वाह ही पीरे हबीब करीम अलैहिस्सलाम जे काज जी मीटिंग थी इन विच में जेसी 12 तारीख़ अचे अगर जेकॾहिं ॼमंदो तॾहिं बि मीलाद आहे को मरी वेंदो तॾहिं बि असांजे घर में ख़ुशी आहे मरहबा मरहबा मरंदो कहिड़ो कोन को हर को पंहिंजे टाइम ते वेंदो हर को वीज़ा खणी आयो बेशक को गम कोने को फिक्र कोने को दुख कोने अबो मरियो अम्मा मरी वई पुट मरियो सब मरी वञन मुस्तफा जे नाम ता कुर्बान मरहबा 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 अल्लाह अकबर वाह मुझे सोना वाह 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 मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मती सदके ये केडी खुशकिस्मती आहे अवां जी ये केडो तवां जो मुकद्दर आ केडो तवां जो नसीब भलो आ केडो तवां जो बख्त बुलंद आ जो दोस्तो सिदरतल मुंतहा जी मंजिल छोटी आ तुंजो मुकद्दर इन खां भी अन्या अॻु है है अल्लाह ताला जी ज़ात जो शुक्र कयो निंड में जाग में उथंदे वेंदे बस जेकॾहिं तव्हां रुख इन वक्त में जेकॾहिं दाऊं कंदो अबा महांग थियो अॼु ही ऑर्डर थियो अॼु ही ऑर्डर थियो भला तव्हां दाऊं कंदो त उन्हनि सबूरनि ते को फ़र्क़ु पवंदो सोना हाँ? भवन पवंदो भवन इन जे करे अमां रोइबो उन जे अॻियां आहे जेको परचा आहे हां मुझे सोना वरी चवंदा आहिनि सियाणा साईं मोहम्मद हसन जड़ा त रोइबो आहे अखियुनि वारनि जे अॻियां अंधनि खे कहिड़ी ख़बर त रोए पियो या खिले पियो अल्लाह अल्लाह त ही जमात आहे अंधी अल्लाह ही जमात आहे अंधी ही कननि खां ॿोड़ा है मेजाले खां दिमाग़ खाली उन्हनि जे अॻियां दाहूं करे छो था पाण खे शर्मदो कयो अल्लाह इन करे मशवरो फ़कीर जो वठो
त हबीब करीम अलैहिस्सलाम जी आमद जी अॼु पहिरीं तारीख़ थी वई। अमा रस्तनि में घिटनि में घर में दुकान ते हर वक्त हुजूर जे आमद में खुश थियो। चेहरा तव्हांजा मुरकन, तव्हांजे दुकाननि ते गाॾियुनि ते झंडा फड़कन। भले ही कौम जॾहिं मूं इशारो कयो आहे, जिन खे अखियूं न आहिनि नथा ॾिसनि त ग़रीबनि सां छा हाल आहे, त इहे ख़ुदि ई शर्मदा थी वेंदा त असां हेॾो ज़ुल्म कयो आहे पोइ बि ख़ुशि आहे। सदके सोना सदके हक मुंहिंजा सोना हक असां हेॾो ज़ुल्म कयो इन्हनि सां, असां चयो त ही तबाह थी विया, ख़ुदि शर्मदा थी वञनि, ख़ुदि हया में बुॾी वञनि। इन जे करे तव्हां पंहिंजे ईमान खे बुलंद कयो। सदके सदके सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला नबीना सल्ले अला सहणे वाह मुझे सुना नबी आवणे वाह साडी महफिल को रंग लावणे। अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। अज सोहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। आया सुना सदके नबी शान वाला जिंदे मोढे ते कंबल है काला, जिंदे मोढे ते कंबल है काला। साडियां खुशियां दा अज सामने साडी महफिल को रंग लावणे। अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। अज सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। अज सोहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। पूरा अरशा तू आवन पिया सदके सहरे मदनी दे गावन पिया। सुभान अल्लाह पूरा अरशा तू आवन पिया सहरे मदनी दे गावन पिया। छापियूं चमन पाण में अहिड़ा बचड़ा न कह जावणे साडी महफिल को रंग लावणे। अहिड़ा बचड़ा न कह जावणे साडी महफिल को रंग लावणे। सहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। अज सोहणे नबी आवणे साडी महफिल को रंग लावणे। कासम पिया अपनी जाफा ते दीदा ला बैठा तेरी वफा ते दीदा ला
बैठा तेरी वफा ते इन्ना को झिया नू गल लावणे सारी महफिल को रंग लावणे सारिया को झिया नू गल लावणे सारी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आमणे सारी महफिल को रंग लावणे सहणे नबी आमणे सारी महफिल को रंग लावणे अज सहणे नबी आमणे सारी महफिल को रंग लावणे नबी पाक अलैहि सलाम जा गुलामो अल्लाह ताला जी ज़ात पाक पांजी करम नवाजी कई पांजी शफकत मेहरबानी कई एड़ो दिलबर महबूब लजपाल महबूब असा तमा के अता कई इन पाक रब्बिल अवल महीने जे अंदर मुझे महबूब करीम अलैहि सलाम जा गुलामो तुझे मुझे महबूब करीम अलैहि सलाम जी ज़ात पाक अल्लाह ताला हिन महीने में महबूब करीम अलैहि सलाम के 12 तारीख सूमर जी रात प्रिय फुटन जे टाइम में रात भी आहे त ॾींहुं भी आहे इन टाइम ते अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम जी ज़ात पाक नूर बनाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह राम जो छट झुलाई हबीब करीम अलैहि सलाम जी ज़ात पाक अम्मा आमना पाक जे गोद में आया या केडी खुशकिस्मती आ इहो त को अम्मा खां पुछे त तो पंहिंजे महबूब जी ज़ात जे आमद में केड़ा केड़ा मौजज़ा ॾिठा मुझे दिलबर महबूब करीम अलैहि सलाम जा गुलामो आका अलैहि सलाम जा मौजज़ा अणखोट मौजज़ा बेशक बेशक जेके तकरीर में पूरा नथा थी सगन तहरीर में पूरा नथा थी सगन अर्ज करण जो मकसद इहो खुशी आका अलैहि सलाम जी गालिब थी चुकी आ त मौजज़ा बयान कजन या शान बयान कजे या शुक्र अदा कजे या मरहबा चवजे मुझे महबूब करीम अलैहि सलाम जा गुलामो अमा के खबर आ जन गम जी कैफियत थींदी आ तने खिताब मानू न करे सगंदो आ जन घणी खुशी समुंड मांगे पलट जी पवे तने भी तकरीर न थी सगंदी बस हबीब करीम अलैहि सलाम जा उम्मती ही असा तवां जो मजमू ठाण ही इकट्ठे हुजन आका अलैहि सलाम जेला शान जा आमन जा नारा लगाण इयो सब मुल्ला जे खिताबन तकरीरन खां करोड़ मर्तबा अफजला अफजला जे हाशमी सरकार सदके सदके मरहबा 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 घणाई हाय हिदायतन जूं गालियूं तबलीग जूं गालियूं ॿुधियूं आहिनि वाह वाह ए मौलाना कुछ असां के भी हक दे हरामजादो नथी कुछ महबूब जे अचण जा गीत भी गा वाह वाह कुछ महबूब जे अचण जा गीत भी गा हिन उम्मत खे घणई ड्रेजारियो थव ही भी जहन्नम ही भी हिय थींदो हेडा विछू आहिनि हेडियूं बलाऊं आहिनि हाथी जेडा विछू आहिनि डंगींदव सड़ी वेंदो खाक थी वेंदो घणई क़ौम खे तबाह कयो अथव हाणे त का ख़ुशी जी ॻाल्हि बि कर सरकार जी आमद आका जी आमद मदनी जी आमद हुजूर जी आमद पुरनूर जी आमद सरदार जी आमद यासीन जी आमद मुजम्मिल जी आमद हाशमी जी आमद दरगाह फैज हाशमी असाजा कामिल मुर्शिद सदके मुझा सोना सदके मुझा सोना रुगी विछू आई रुगी अजाब रुगी गुनाह अल्लाह ताला जी जात पाक खां माण्हुनि खे बागी बनाइणो अल्लाह एडो कहारी अल्लाह एडो कहारी आहे मुझा सोना न मुझा सोना जो पंहिंजे अयाल ते एडो जुल्म करे एडो कहर करे हाय हाय वाह मुझे करीम
ये सब गालियूं आहिनि हाय हाय पर कंहिंजे लाइ सदको वञा समझानी त वाह 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 ये सब गालियूं वाह वाह कुरान में हदीस में आहिनि वाह मुझे करीम वाह वाह पर नुक्तो मुल्ले के समझ में नथो अचे अल्लाह अकबर अल्लाह आहिनि कंहिंजे लाइ अल्लाह अल्लाह ही जेके हुजूर जे इश्क में दीवानन वांगे नचन था इन्हनि लाइ न मुझा सोना न मुझा सोना न वो अल्लाह एहसान कहिड़ो कयो मुझा सोना न वो एहसान जा सी इनकारी आहियूं भले लगा फतवा न मुझा सोना न मुझा सोना न वो एहसान छाजो आहे मुझा सोना न अरे बाबा पीरियां पे लुड़ियासी हाय हाय ऐं सरकार अल्लाह ॾिनो ऐं चई त मूं थोरो कयो ऐं उहो ई असीं उन कहर जे दरिया में लुड़ूं त एहसान छाजो अल्लाह अरे सच त ॻाल्हायो ख़ुदा जे अॻियां बि न मुझा साईं को फिक्र ना है हाय वो एहसान छो न मुझा सोना न उहो ई पादर असांजे गिची में उहो ई ज़ुल्म कहर न मुझा सोना त पोइ त एहसान न थियो न मुझा सोई जे एहसान आहे हाय हाय इन जे करे त एहसान हो त छुटण जहिड़ा कोन हो हाय छॾण जा क़ाबिल कोन हो पर मूं तव्हां खे अहिड़ो वारस ॾिनो जो आज़ाद थी वियो हर ॻाल्हि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा 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 वाह वाह समझ में नथो अचे हेॾे कुतबन में को बाबी मुल्ले के समझ में नथो अल्लाह अल्लाह अकबर सो मुझे हबीब करीम अलैहि सलाम जा गुलाम हो ही खुशी जा ककर वसन पिया ही हबीब करीम अलैहि सलाम जी आमदा जेकॾहिं तव्हां चाहियो त इहे दुख वञन हलिया मर्ज़ वञन हलिया कर्ज़ वञन हलिया तंगियूं वञन हलियो ऐं परेशानियूं हलियूं वञन टेंशन हलिया वञन त खुशी पाण ते गालिब कयो हुजूर जी खुशी गालिब करे पाण ते गालिब कयो इन में छा थींदो ओ जा कौम जो मुशार ॾिनो इहे तव्हां खे ख़ुशि ॾिसी लॼी थींदा ऐं रब करीम ख़ुशि थींदो वाह मुझा सोना वाह 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 मरहबा मुझा सोना बेशक बेशक हाय ऐं ही लॼी थींदा अल्लाह अल्लाह मुझे हबीब करीम अलैहि सलाम जा गुलाम हबीब करीम अलैहि सलाम जहिड़ी नेमत वाह ॿी का आहे का बेशक इन एहसान जहिड़ो ॿियो को एहसान कोन्हे कोने बेशक बारी ताला तव्हां असां ते पंहिंजी करम नवाज़ी मेहरबानी शफ़क़त करे हर नेमतनि सां मालो माल कई जॾहिं महबूब असां खे मिली वियो त रब बि मिली वियो त रब जो महबूब वाह 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 इन जे करे हबीब करीम अलैहि सलाम सां मोहब्बत कयो आका अलैहि सलाम सां इश्क कयो हबीब करीम अलैहि सलाम जी ज़ात पाक जे मदीने जी रुगी गलन जी तलब न कर मदीने जे बाज़ारनि जी रुगी तलब न कर मदीने वारे जे ॾिसण जी तलब कर हाय सुभान अल्लाह मक्के वारे जे गलन में मक्के जो शहर ॾेखार मक्के जा मीनार ॾेखार मक्के जूं माड़ियूं ॾेखार छा कंदे माड़ियुनि खे चओ त मौला ए काबे वारा रब तूं बि पाण ॾेखार हाय सदके सोना सदके सुभान अल्लाह बुजुर्गन आरफन वञण खां बाद में भी वाह इहा तलब न कई अल्लाह इन जगह ते हिकिड़ो नुक्तो अची वियो आहे अवां जे ख़िदमत में मां अर्ज़ कंदुसि एतिरो तव्हांजो टाइम न वठिबो बस जेको सो ख़ुशी त हुई महबूब करीम अलैहि सलाम जी आहे त दरवे छा था घुरनि दुरूद पढ़ त पोइ मां सल्ले अला हबीबना सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला अल्लाह जो कामिल अकमल वली वक्त जो वॾो बुजुर्ग वॾो शेख वॾो अल्लाह ताला जी ज़ात पाक जो कामिल अकमल वली वॾो दरवेश अल्लाह ताला हर नेमत सां उनखे नवाज़ियो हिकिड़े ॾियारे पंहिंजे पाक घर खां अलविदाई करे
अल्लाह जे घर जे तलब जे ला निकतो एराम पंहिंजे घर खां ई ॿधई एराम पंहिंजे घर खां ई ॿधई सुहिणो अमल आहे सुठो अमल आहे पर एराम में रहण ॾाढो ॾुखियो आहे पर इहा उन बुज़ुर्ग जी हिम्मत हुई जो एतिरो वज़न पाण ते रखियई को जहाज जो सफ़र कोन हो त 4 कलाकनि में पहुची वेंदो मदीने या जिद्दे वञी लहंदो प्यादल जो ज़मानो अलाए कॾहिं पहुचे साल लॻी वञे 2 साल लॻी वञनि एराम त एराम जा अहकाम अल्लाह ताला अवां खे जॾहिं पंहिंजे शहर जे दीदार जे लाइ घुराए त पोइ हूअं ई तव्हां खे जेके विया हूंदा उन्हनि खे ख़बर आहे ऐं बाक़ी इहे ॻाल्हियूं वरी पोइ वरी उन्हनि खां सिखिजो जॾहिं उहो सफ़र नसीब थिए त उहो बुज़ुर्ग एराम ॿधी ऐं पंहिंजे घर खां निकितो उन निकिरण जो तरीक़ो इहो हुयो त विख खणी ऐं बरकातूं नफ़िल जोटे नियत करे उहे बरकातूं पढ़ी सलाम फेरे वरी ॿी विख खणे वरी नफ़िल जोटे बरकातूं पढ़ी वरी 3 विख खणे वरी 3 नफ़िल अहिड़े तरीक़े कार सां कदम बर कदम 2 रकातूं पढ़ंदो हाणे अल्लाह जे घर जे दीदार जे लाइ निकितो ही त असांजो ख़र्च अचे ई कोन थो न मौला मको ॾेखारे देरी कान थी थिए सफ़र बि सिखना सफ़र बि सिखना मके जो पहिरियां त सफ़र सिख पोइ तलब कर अल्लाह जो कामिल वली ॻाल्हि मुकायूं था एतिरो टाइम कोन्हे टाइम त रखियो मग़रिब ऐं इशा जे विच ते मथां इशा जो टाइम आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहि सलाम जा ग़ुलाम हो अल्लाह जो कामिल वली इन तरीक़ेकार सां इन तरीक़े सां इन रीत सां इन अक़ीदे सां इन मोहब्बत सां कदम कदम रखते कदम कदम ते बरकातूं नफ़िल हलंदो वियो अहिड़े नमूने सां हफ़्तो गुज़रियो महीनो गुज़रियो साल गुज़रियो हलंदे हलंदे जॾहिं मके जे शहर में पहुतो त 14 साल मुद्दत गुज़री वई घणो 14 साल ये मर्द हुआ न हाँ जी मुझे सोना अॼु त टोपी पाइण सां बि रंग बणिजी थो वञे हाँ बाबा गेड़ू जी चादर सां बि रंग बणिजी जी बाबा हाँ जी बाबा जुबे कुबे पाइण सां बि पीर बणिजी वियो दरवेश बणिजी वियो हींअर आसान ई आहे पर जेके असल वाक़ई दरवेश आहिनि उन्हनि जी मेहनत बि ॾिसो जी बाबा जी बाबा वक़्त में इन्हनि आशिकनि खे रब वली बनाईंदो मुस्तफ़ा सनंद अता कंदो हो अॼु हर कोई पीर पाण बणियो वेठो उनजी मर्ज़ी आहे जहिड़ो उदो हुजे पाण खे जहिड़ी सनंद रखे जहिड़ी इबारत लिखे जहिड़ो नालो लिखे वाहिय तरक़ी थी आहे वॾो नुक़सान फ़क़्र जे लेन खे पहुतो आहे पर जेकॾहिं ॻाल्हि कबी त दोस्त कावड़जी पवंदा चवंदा त सूफ़ी साहब हसद थो करे साड़ थो करे ईअं न चवणु खपेसि पर बहरहाल जेॾीमहिल वक़्तु अची ईंदो त पाणे तव्हांखे ख़बरूं पइजी वेंदियूं पोइ इहा महिरबानी कजो जो पोइ मिड़नि खे गॾे ऐं पोइ घटि वधि न ॻाल्हाइजो अहिड़ो जॾहिं वक़्तु अचे त पोइ मिड़नि खे न गॾिजो पोइ जेको करे सो भरे सो बाबा 14 साल गुज़री विया 14 सालनि खां बाद में मुद्दत गुज़री वई मके पाक जे हरम में पहुतो जेॾीमहिल पहुतो अंदर हरम में खाना काबा में जॾहिं उन सहन में पहुतो ॾिठई बैतला शरीफ कोन्हे
छा ॾिठई बैतला शरीफ आई कोन 14 साल जंहिं मर्द मुजाहिद एॾो सफ़र कयो आहे हेॾी सिक में ऐं जंहिंजे लाइ वञे उहो न हुजे चीक निकिरी वई दाह निकिरी वई रड़ियूं कई ऐं करीम मुंहिंजे सफ़र खे ॾिस तुंहिंजे काबे जे दीदार जे लाइ आयुसि 14 साल सफ़र कयो आहे मौला क़यामत थी अचे काबो काॾे वियो आवाज़ आयो मुंहिंजा बंदा क़यामत कान थी अचे बसरे मां वक्त जी आरिफ बीबी राबिया आई आहे सो मुंहिंजो काबो उन जे इस्तक़बाल जे लाइ वियो आहे हे मुझे सोना है मुझे सोना वाह वाह राबिया बसरी जी मुझे सोना बसरे खां आई आहे मुंहिंजो बैतला शरीफ उन जे इस्तक़बाल जे लाइ वियो आहे सो परेशान न थी काबो अनकरी बि ॼाण अचे थो राबिया बि अची रही आहे ऐं काबो बि अचे केॾो धक लॻो हूंदो सोचई त मां शायदि 14 साल सफ़र कयो आहे हिन शायदि त अञा बि के वधीक साल लाता आहिनि अल्लाह अकबर चरियनि वांगे दीवाननि वांगे वठी काबे जे सहन मां हरम मां ॿाहिरि निकितो ऐं भॼंदो वञे पियो ॾिसां त इहा राबिया केरु आहे किथां थी अचे ऐं काबो कीअं थो इस्तक़बाल करे त ही जो जॾहिं वञे त ॾिसे त सुभान अल्लाह काबो जेको सो बीबी खे तवाफ कंदो पियो अचे है मुझे सोना है सो जॾहिं काबो राबिया जे करीब वियो त काबिया बीबी राबिया अखनि मां लुड़क कराए ऐं आसमान ॾे निहारी मौला मूंखे कमरे जी ज़रूरत कान्हे वाह वाह सुभान अल्लाह सुभान कमरे जी ज़रूरत कोन्हे मूंखे घर जी ज़रूरत कोन्हे घर वारे जे लाइ मां आई आहियां वाह 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 तूं मूंखे रिजाई पियो कमरो ॾेई मूंखे कमरो थोरे के खपे मूंखे तूं खपी हज़रत राबिया बसरी अचे पई ऐं बुजुर्ग वञी सलाम वरायो बैतला शरीफ जेको सो हुनखे तवाफ कंदो पियो अचे ॾिसो इश्क वारनि जो इंसाफ़ काबो पाण करे थो मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम इहो त आशिकनि जो मामलो आहे तेॾे काबे विच पिया नूर वसे साॾे बुत खाने विच हुज़ूर वसे जॾहिं हुज़ूर वसंदो त दोस्तो काबो आहे तुंहिंजो मुंहिंजो मुस्तफ़ा आहे काबे जो बि मरहबा 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 काबो तेरे काबे विच पिया नूर वसे साडे बुत खाने विच हुजूर वसे साकू नेड़े ते को दूर वसे तेरी नियत विच बदनीति है असा इश्क नमाज जडो नीति है सानू भूल गया मंदिर मस्जिद सो यो फर्ज पोवा इने पासे ना मता के कावड़ जी पे मुझे हबीब करीम अलैहि सलाम जा गुलामो हजरत बीबी राबिया बसरी अचे पई आई बैतला शरीफ अचे पियो हाने ओ बुजुर्ग तो पूछे जेको 14 साल विख विख ते नमाज पढ़ंदो आयो ओ तो चवे त राबिया अज घणा दी थिया तई जो तू सफर में निकतिया चई त मुख जो 3 डी थियो बसरे मां निकती आया अज 3 ॾियारो मक्के में पूची वई आया अल्लाह जो वली तो चवे बीबी मुखे 14 साल थी विया हेड़े तरीके कार सा मां सफर कयो आ एराम पंहिंजे घर खां बदो आ एराम जो केतरा अहकाम आहिनि केतरा वज़न आहिनि केतरा बार आहिनि अगर जे कॾहिं बल्ला डंग हणे अल्लाह उन्हें बल्ला खे
धक बनाए आणो विछू पियो डंगे उनखे भी धक नाए लगाइण ला ला ही एराम जा एकाम ला हाँ? एराम जा एकाम खारस थे खनणो भी कोने अल्लाह अकबर अल्लाह